नाज़रीन, महंगाई सॼे मुल्क जी आम मिठियाणी वासन जी बि चेल चिबी करे छॾी आहे। खाधे पीते समेत आम वाहिपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। अवाम बुखूं काटण ते मजबूर आहे। उन बाबति ॾिसूं था SSTV जे रिपोर्टर शौकत मलिक जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, मां इन वक़्तु मिठियाणी में मौजूदु आहियूं। महांगाई पूरे मुल्क जी मिठियाणीअ में उरूज ते आहे। अचो त शहरवासियुनि खां पुछूं त इन महांगाई बाबति उहे असांखे वधीक छा था ॿुधाइनि। हर शइ महांगाई आहे। मिठियाणी में नौशहरों में कहिड़े तव्हां इलाइक़े में वञो तव्हांखे तेल न सस्तो मिलंदो, न गैस सस्तो मिलंदो। खाधे पीते जूं शयूं जहिड़ो क सब्ज़ी थी वई, बसर थी विया, पटाटा थी विया, हर शइ जीअं फ्रूट थी वियो, सूफ़ थी वियो, केला थी विया, हर शइ ते मतिलबु त एॾी महांगाई थी वई आहे जो बसि ग़रीब माण्हू वठण खां ईअं सम्झो त रुॻो दीदार करे अचे बाक़ी वठणु हुनजे वस जी ॻाल्हि न आहे। महांगाई तमामु उरूज ते आहे ऐं ग़रीब माण्हू जो त जीअण ई माना त जंजाल थी वियो आहे। ग़रीब माण्हू त माना असांखे ईअं महसूसु थिए थो त ग़रीब त माना पैदा ई न थिए। ग़रीब माण्हू अटो वठे, लूणु वठे, गिहु वठे, छा वठे, बच्चनि खे खाराइण जे लाइ कुझु न, माना रोज़ीअ में जेको आहे त रोज़ी आहे कोन। ग़रीब माण्हू परेशान थी विया आहियूं। मूंखे ॿुधाए छा ग़रीब माण्हू वठे छा वठे, एॾी महांगाई थी वई आहे। खंड महांगी, अटो महांगो, ग़रीब माण्हू काॾे वञे, हर शइ महांगी करे छॾी अथनि। इहो बोरान तेल जे करे थो तेल वधाइनि था, पोइ हर शइ महांगी थी थिए। गवर्नमेंट पंहिंजो जेको आहे तेल हुननि महांगो कयो आहे, ठीकु आहे, हुननि महांगो कयो आहे। दुकानदार जेको आहे उहे छो था रेट वधाइनि। शहरवासियुनि खां वीचार वरिता त उन्हनि महांगाई बाबति ॿुधायो त महांगाई जी जेका शइ आहे उहा तमामु वधी वई आहे। रोज़ानो रोज़ जेके तेल जा रेट वधाया पिया वञनि, उन हिसाब किताब सां महांगाईअ जो वॾो असरु थो पए। असां खाइण में ऐं ॿ वेला मानीअ में परेशान आहियूं। असां गवर्नमेंट खे इहा अपील कंदासीं त ख़ुदारा जेके तेल जा रेट उहे घटि कया वञनि त जीअं महांगाई ते ज़ाब्तो अची सघे। कैमरामैन शाहिद रज़ा सां गॾु शौकत मलिक, SS न्यूज़ मिठियाणी।